वेरनि जी वस्ती ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभी दोस्तनि खे हिन वीडियोज़ में ख़ुशि आमदीद। असांजे यूट्यूब चैनल ते जेका भी नवां या पुराना दोस्त आहिनि सभिनी खे चवंदुसि दोस्तों हिन वीडियो में तव्हांखे नई अपडेट ॾींदासीं ऐं कुझु सुवाल आहिनि जेका तव्हां खां बि पुछंदासीं ऐं तव्हां उन्हनि जा जवाब कमेंट सेक्शन जे ज़रिए ॾेई सघो था। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा 1 मिनट 20 सेकंड जी वीडियो आहे। थी सके तो असांजे शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वेरनि जी वस्ती त ड्रामो हली रहियो आहे, लेकिन पंहिंजा वेरी जे हिसाब सां मां तव्हांखे इहो सवाल कंदुसि तव्हांखे सभ खां वधीक पापनगर या पंहिंजा वेरी या कुझु ॿिया ड्रामा जेका आहिनि उन्हनि मूं कहिड़े ड्रामे जी मतिलबु घणो इंतज़ारु आहे ऐं कहिड़े ड्रामे जी तव्हांखे अपडेट पहिरियों खपे ऐं तव्हां कहिड़े ड्रामे जे लाइ इंतज़ार में आहियो त इहो ड्रामो सभ खां पहिरियों अचणु खपे। इहो सवाल तव्हां खां असां पुछी रहिया आहियूं। तव्हां कमेंट सेक्शन जे ज़रिए पंहिंजो जवाबु ॾिजो ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हिन ईद खां पोइ पंहिंजा वेरी ड्रामे जी सभ खां वधीक अपडेट्स बि असां हलाईंदासीं ऐं उहो ड्रामो जल्दी बि पंहिंजा वेरी तयारु थींदो ऐं पापनगर जी बि तव्हांखे अपडेट ॾींदा। चऊं था पिया कमेंट सेक्शन में तव्हां पंहिंजी ॻाल्हि ॿोल लिखी सघो था।